सूरह हश्र रुकू नंबर 1। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे सो सभु अल्लाह जी पाकाई बयानु कंदो आहे ऐं उहो ग़ालिब हिकमत वारो आहे। अल्लाह उहो आहे जंहिं किताब वारनि मां काफ़िरनि खे संदनि घरनि मां पहिरियां ई वेड़ में ॿाहिरि कढी छॾियो। ऐं मुस्लमानों, उन्हनि जे निकिरण जो अव्हां को गुमान न रखंदा हुयो ऐं उहे भाईंदा हुआ त अल्लाह जे अज़ाब खां संदनि क़िला खेनि बचाइण वारा हूंदा। पोइ उतां वटनि अल्लाह जो अज़ाब पहुतो जितां ॼाणंदा ई न हुआ ऐं संदनि दिलनि में अहिड़ी दहशत विधाईं जो पंहिंजनि हथनि सां ऐं मुस्लमाननि जे हथनि सां पंहिंजनि घरनि खे पाण ढाहण लॻा। तंहिं करे ए अखियुनि वारो इबरत वठो, ऐं जेकॾहिं अल्लाह मथनि देस ते निकाली न लिखे हा त खेनि ॿीअ तरह दुनिया में अज़ाब करे हा ऐं उन्हनि खे आख़िरत में बि बाहि जो अज़ाब आहे। इहो अज़ाब हिन करे आहे जो उन्हनि अल्लाह ऐं संदसि पैगम्बर जी मुखालिफ़त कई, ऐं जेको अल्लाह जी मुखालिफ़त कंदो त बेशक अल्लाह सख़्तु अज़ाब करण वारो आहे। ए मोमिनो, जेकी खजनि जा वण वढियव या उन्हनि खे पंहिंजनि पाड़ुनि ते बीठल छॾियव सो अल्लाह जे हुकुम सां ऐं हिन लाइ त हर काफ़िरनि खे ख़्वार करे ऐं उन्हनि याने बनी नज़ीर जे मालनि मां जेको माल अल्लाह पंहिंजे पैगम्बर खे हथ में ॾिनो, तंहिं ते अव्हां न की घोड़ा ऐं न की के ऊठ डोड़ाया हुआ, पर अल्लाह पंहिंजनि पैगम्बरनि खे जंहिं ते वणेसि तंहिं ते ग़ालिब कंदो आहे ऐं अल्लाह सभु कंहिं शइ ते वस वारो आहे। कोठाणनि जे माल मां जेकी अल्लाह पंहिंजे पैगम्बर खे हथ में ॾिनो सो ख़ासि अल्लाह लाइ ऐं पैगम्बर लाइ ऐं पैगम्बर जे माइटनि लाइ ऐं छोरनि ॿारनि ऐं मिस्कीननि ऐं मुसाफ़िरनि लाइ आहे। इहो हिन लाइ आहे त उहो अव्हां मां दुनिया वारनि जे विच में ॾियण वठण में न अचे, ऐं जेकी पैगम्बर अव्हां खे ॾिए सो वठो ऐं जंहिंखां अव्हां खे झले तंहिंखे छॾे ॾियो ऐं अल्लाह खां ॾिजो, बेशक अल्लाह सख़्तु अज़ाब करण वारो आहे। ऐं उहो फ़ीअ जो माल उन्हनि हिजरत करण वारनि मिस्कीननि लाइ बि आहे जिन खे संदनि घरनि मां ऐं मालनि मां ॿाहिरि कढियो वियो, जेके पंहिंजे अल्लाह खां फ़ज़्ल ऐं संदसि रज़ामंदी तलबींदा आहिनि ऐं अल्लाह खे ऐं संदसि पैगम्बर खे मदद ॾींदा आहिनि। उहे ई सचा आहिनि। ऐं उन्हनि लाइ बि आहे जिन दारुस्सलाम याने मदीने में ऐं ईमान में मुहाजिरनि खां अॻु घर बणायो, जेको वटनि लॾे अचे तंहिंखे दोस्त रखंदा आहिनि, ऐं जेकी मुहाजिरनि खे ॾिनो वियो तंहिं बाबति पंहिंजनि दिलनि में का परेशानी न लहंदा आहिनि ऐं ॿियनि खे पाण खां पसंदि कंदा आहिनि। तोणे खेनि को एहतियाज हूंदो आहे ऐं जिन खे पंहिंजे नफ़्स जे हिर्स खां बचायो वियो से ई छुटण वारा आहिनि। ऐं इहो माल उन्हनि लाइ बि आहे जेके उन्हनि मुहाजिरनि ऐं अंसारनि खां पोइ आया, चवंदा आहिनि त ए असांजा पालणहार, असांखे बख़्श ऐं असांजे उन्हनि भाइरनि खे बि जिन ईमान आणण में असां खां अॻिराई कई ऐं मोमिननि बनिस्बत असांजे दिलनि में को कीनू न विझ, ए असांजा पालणहार, बेशक तूं ॾाढो शफ़क़त कंदड़ महिरबान आहीं।